नाज़रीन, खिपरे जी बलोच कॉलोनी जा रहवासी बरसाती पानी निकाल न थियण खिलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है असद शाह। जी असद जी बिल्कुल, अस इन वक्त खिपरो के बलोच पाड़े में मौजूद आयूँ। मुझे बैक साइड तुम ॾिसी सको था तो इन मोहल्ले जा रहवासी जेके उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि जो चवणु आहे त 20 ॾींहं गुज़रण बावजूद अञा ताईं असांजे पाड़े मंझां बरसाती पानी निकाल न आहे थियो आहे। हिन वक्त ताईं असांखे को भी इमदादी राशन वग़ैरह भी न आहे ॾिनो वियो। वधीक हिननि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। ईसी साहब के, मुख्तियार कार के, डीसी के असो अर्ज़ है, असो पानी कढन, असांजे ॿारनि खे न दवा है, न ॿियो आहे, न असो संभाल आहे। इलेक्शन के टाइम ते असांजे सब कोई भजी ईंदो आहे। हींअर असां जीअं छोरा छिनन वांगुरु पिया आहियूं, न राशन न कुछ न ॿियो। हिकिड़ा घर किरी विया आहिनि, बाक़ी जेके आहिनि उहे बि मथां उन्हनि जे किरण जो यकीनी माना थी वियो आहे त हाणे ज़रूरु किरंदा, छो त पाणी उन्हनि जो 2-3 हफ़्तनि खां बीठो आहे। सभई बस वारनि खे अपील थी कजे त हिननि महिरबानी करे हिननि मिसकिननि जी मदद कई वञे। असां ग़रीब माण्हू कंहिं वटि वञूं, डीसी वटि वञूं, एसी वटि वञूं, जंहिं वटि वञूं त असांखे का रिलीफ ॾियनि कोन था। तक़रीबन हिते 70 घरनि में पानी बीठो आहे। अची सर्वे करनि, एसी साहब डीसी साहब अची सर्वे करनि। मच्छरनि जो हज़ार लॻो पियो, ॾींहं जो मच्छर पिया कान, राति त परे जी ॻाल्हि आहे। ॿारड़ा नंढा हंजनि में खणी बीठा आहिनि, इन्हनि खे मलेरिया थियो आहे। बाक़ाइदा अची चेकअप कराइनि। जेको पानी आहे न उहो निकिरे कोन थो, 3 कलाक हले थो, 5-6 कलाक बंदि पियो आहे। तेल खपाइनि पिया हथ सां ऐं मोटर बंदि लॻाए पिया आहिनि। मशीन हिकिड़ो खणी आयो, पानी थोरो थोरो पियो कढे, वरी चई छा थो चए तेल भई ऐं खपाइण जो चकर में वरी ॿिए मशीन लाइ खणी था वञनि। 4-4, 5-5 कलाक बंदि लॻो पियो मशीन, उहो बि कोन थो हले। पानी अंदरि गोॾे थोरो, घर सभु किरी पिया आहिनि। जी बिल्कुल, अवां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हेतिरा ॾींहं गुज़रण बावजूद अञा ताईं असांजे बलोच कॉलोनी मां बरसाती पानी निकाल न आहे थी सघियो। उन खां अलावा असां वटि मच्छरनि जो तमामु घणो आज़ार आहे। नंढड़ा ॿारड़ा जेके आहिनि उहे बीमारियुनि में मुब्तला आहिनि। असांखे अञा ताईं को बि राशन वग़ैरह न आहे ॾिनो वियो। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे घरनि मंझां बरसाती पानी निकाल करायो वञे, असांखे रिलीफ ॾिनो वञे। जी।